सोनी किथे थी करे खालू जी शादी? इन ही सिलसिले में तो तव्हां वटि आई आहियां साइण। तव्हां ई को फिणो तावीज़ ॾियो साइण। छोकरो त शादीअ खां ठुप जवाब ॾेयो वेठो आहे। उन जे लाइ तूं मूंखां तावीज़ वठण आई आहे? छा मतलब आहे तुंहिंजो? नाराज़ न थी साइण। तूं ई ॿुधाए ॿियो कहिड़े दर ते वञूं? हो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी ही ॻाल्हि ॿुधंदो। सोनी तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे? तोखे कुझु सम्झ में अचे थो? अड़े तूं चवें छा थी? हाणे हाणे रस ॿाहिरि वियो आहे, अचण वारो हूंदो। हाओ अम्मा, आउं त उम्मीद खणी आई हुयसि कि तव्हां मूंखे मायूस कोन कंदा। ख़बर नाहे त छोकिरे जी क़िस्मत में छा लिखियल आहे। आउं त सोना खे ज़ुबान ॾेई वेठी हुयसि। उहा ई ज़ोरा जी दिशानो न? तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे? छो पंहिंजे पुट जी कॾहिं हथ धोई पई आहे तूं? पहिरियां शानू कहिड़ो चङो कमु कयो? खानूअ खे पेट में छुरी हई हुई, उहो विसारे छॾियो तूं? कंहिंजे लाइ छुरी हई हुईसि उहो बि त तूं ॼाणी थी न। असांजे दर्द जो दरमान हाणे त तूं ई आहीं न सर। तूं नथी चाहीं त खानू जो घर आबाद थी वञे। सोनी मां छो न चाहींदसि? बस एतिरो आहे त तूं छोरे खे सम्झाए। सोनी मां उनखे कीअं थी सम्झाए सघां? अम्मा हाणे असां ॿिन्हिनि जे विच में का ॻाल्हि लिकियल त आहे ई कोन। तूं जेको चाहीं न उहो करे सघे थी। छोरो शादी कंदो त हर मुसीबत खां बची पवंदो। असां सभिनीनि जी इन ही में भलाई आहे साइण। जिन्हनि हथनि खे मां हथ थी ॿधाए, हे जली थी चले। कुछ तो समझ। असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।